मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। उन टाइम ते हुन जी पालना तमामु सुठे नमूने सां उन्हनि कई। पाण स्कूल में दाख़िल थिया ऐं ज़हीन ॿार हुया। पाण कुझु मज़हबी इस्लामी किताब बि पढ़ियनि, जंहिंखां पोइ हुननि जे दिलि में इस्लाम जी सचाई पैदा थी ऐं पाण मुस्लमान थिया। मुस्लमान थियण खां पोइ कंहिं मुल्तान जे आस पास जे मदरसे में आया, कंहिं आलम वटि, पर हो उन टाइम ते माना ॾिनल हुयो उहो आलम त मतां हिन जा पोयां माइट अचनि ऐं हीउ जेको आहे तो ॿार असांखां वापसि वठी वञनि। पोइ पाण भरचूनीअ जे हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ वटि आया ऐं उते अचे रहिया। उन सां सोबतूं थियूं उन्हनि जूं। हुननि हिन ज़हीन ॿार खे ॾिसी ऐं पाण देवबंद उनखे मोकिलियो। देवबंद में मौलाना महमूदुल हसन जहिड़ा उस्ताद हिनखे मिलिया, मौलाना रशीद अहमद गंगोई जहिड़ा उस्ताद हिनखे मिलिया। इन सारे अरसे में मौलाना अबुल कलाम आज़ाद हकीम जेको आहे सो उन वक़्त जो हुयो दिल्लीअ जो, उन सां ऐं जेको आहे सो ज़ाकिर हुसैन ऐं इंडियन नेशनल कांग्रेस जा तमामु वॾा सरकर्दा जेको आहे सो लीडर बि मौलाना साहिब सां मिलिया। पाण उतां तालीम पूरी करे जीअं ई वरी जेको आहे भरचूंडीअ मोटिया त हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ साहिब जी वफ़ात थी चुकी। हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ साहिब जे वफ़ात खां पोइ पाण मौलाना ताज महमूद अमरोटी साहिब सां उन जे ॻोठु जेको ताज महमूद अमरोटीअ जो मदरसो हो उते विया, उन्हनि सां गॾु रहिया। हुननि हिन जे आला तइलीम जे लाइ, मुताले जे लाइ तमामु वॾी लाइब्रेरी क़ाइमु कई ऐं उतां हू वापसीअ ते साईं पीर झंडे वारा जेको आहे सो उनखे वठी आया, जेको आहे सो मौलाना ताज महमूद अमरोटी वटां। उते काफ़ी साल रहिया। उते पढ़ाईंदे ई जेको आहे सो साईं उबैदुल्लाह सिंधी साहिब जिन खे पैगाम हज़रत शेखुल हिंद जो आयो त तव्हां जेको आहे सो देवबंद पहुचो। देवबंद पहुचण खां पोइ उनखे पंहिंजे उस्ताद जो हुकुम थियो त तव्हां अफ़गानिस्तान जेको आहे सो वञो। अफ़गानिस्तान जे अंदरि मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ खे इहा ख़बर न हुई त मां छाजे लाइ वञा थो, पर हज़रत शेखुल हिंद हुन जे लाइ अॻे ई बंदोबस्तु करे छॾियो हो। कुझु माण्हू अॻे ई जेको आहे अफ़गानिस्तान वियल हुआ ऐं हज़रत शेखुल हिंद जॾहिं जेको आहे मौलाना उबैदुल्लाह सिंधी जॾहिं जेको आहे सो पहुतो जेको आहे सो अफ़गानिस्तान, त हुन जे लाइ माहौल जेको आहे सो तयारु हुयो ऐं हुनखे ख़बर पई त मां छो आयो आहियां। ऐं हू जल्दी जेको आहे सो अफ़गानिस्तान ऐं उनखां पोइ जेका हिननि जलावतुल हुकूमत उते क़ाइमु कई अफ़गानिस्तान जे अंदरि, जंहिंजो वज़ीर दाख़िला मौलाना उबैदुल्लाह सिंधी थियो। इन विच में जेके लाहियूं चाढ़ियूं थियूं उनखां पोइ पाण हलिया विया जेको आहे सो रूस में कुझु टाइम रहण खां पोइ इस्तंबुल विया। इस्तंबुल खां पोइ जेको आहे सो वरी मके पाक में वञी 10-12 साल रहिया, जिते दुनिया जा चूंड माण्हू जेके आहिनि से दुनिया जी सॼी दुनिया जा मुस्लमान उते ईंदा हुआ हज जे लाइ। उन्हनि सां उन्हनि जूं मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। उन्हनि में जेके आहिनि से अमीर तबिके जा माण्हू, हुकुमरान तबिकनि जा माण्हू, ॿिए क़िस्म जा आम माण्हू बि ईंदा हुआ। उन्हनि सां उनजी मुलाक़ात थींदी ऐं पाण पंहिंजे कम खे जेको आहे सो जारी ऐं सारी रखंदा। उते मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जी मुलाक़ात पीर सबक़तुल्लाह शाह राशिदीअ सां थी। पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी जीअं मोटियो हो उतां हू थी त अचे पंहिंजे तहरीक जी शुरूआति कई है ऐं उहा तमामु वॾी शानदार जेको आहे सो तहरीक हली ऐं तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे। मौलाना सिंधी साहिब जन जॾहिं वापसि आया 39 में त हिंदुस्तान जूं हालतूं जेके आहिनि से तमामु जेको आहे सो ॿियूं हुयूं, जेका छॾे विया उहे हालतूं न हुयूं। पाण जमियत उलमा हिंद में बि इन राय जा क़ाइल हुया त जमियत उलमा हिंद खे ख़तमु करे ऐं इंडियन नेशनल कांग्रेस में जेको आहे सो शामिलु थी वञे। मुस्लिम लीग जा बिल्कुलु मुखालिफ़ हुया। पाण इंडियन नेशनल कांग्रेस में गांधीअ जे सियासत जा बि मुखालफ़त हुया। उनजा कुझु पहलू जेके हुया मज़हबी तौर ते गांधीअ जा, उन्हनि जा मुखालिफ़ हुआ। पंहिंजे इंडियन नेशनल कांग्रेस जे सियासत जा मुखालफ़त कोन हुन। त उन हूंदे हू पाण खे इंडियन नेशनल कांग्रेस जो नुमाइंदो ई सॾाईंदा हुआ। मोटी अचण खां पोइ बि हिकु ॾींहुं बि हू जेको आहे न उहो जेको आहे सो आराम सां न वेठा, हिकु सेकंड बि न वेठा। सच पुछो त जेकॾहिं मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जहिड़ा सिंध में 10 माण्हू हुजनि, पुरजोश हुजनि ऐं विलविलो हुजनि त हिते को ज़िलज़िलो पैदा करे सघनि था। 10 माण्हू, हे जेका असां हेतिरा वेठा आहियूं न, इन्हनि खां हू 10 माण्हू जेको आहे वॾो कमु करे सघनि था, जेको जज़्बो ऐं हिमत मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ में। जंहिं च्यावालीअ में जनमु वरितो, जामपुर में अची हुनजी शौरी अवसर थी विया त हुन मज़हब मटायो आहे।
ऐं भरचूंडीअ में सिंध में जॾहिं हुनखे पनाह मिली आहे त हुन पंहिंजी क़ौमियत मटाई आहे ऐं उहो सिंधी थी वियो आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं देवबंद वियो आहे त हुन जो जेको किरदारु आहे उहो सियासी अॻुवाणीअ वारो ठहियो आहे। ऐं उनखां पोइ उहो 24 साल जलावतनी काटे ऐं नंढे खंड जे सियासी उभ जो जेको आहे सितारो बणिजी वियो आहे। मौलाना सिंधी जी जेका शख़्सियत आहे उन में उनजो जेको फ़िक्र आहे उहो बि निरालो आहे, उनजी जेका जदोजहद आहे उहा बि निराली आहे, उनजो जेको ज़ाती मिज़ाज आहे उहो बि जेको आहे सो क़ाबिल रश्क आहे। हू 1915 में नंढे खंड जे आज़ादीअ लाइ जलावतन थी अफ़गानिस्तान वियो आहे ऐं उते वञी हुन नंढे खंड हिंदुस्तान जे आज़ादीअ लाइ मुज़ाहिमती तहरीक जी शुरूआति कई आहे, जंहिं लाइ जेके बि अंग्रेज़ जा जेके मुखालिफ़ मुल्क हुआ तुर्की, जर्मनी, रूस, उन्हनि सां हुन ॻाल्हायो ऐं उन्हनि खे राज़ी कई त तव्हां जेको आहे अफ़गानिस्तान जे थ्रू हिंदुस्तान ते हमिलो कयो, हिंदुस्तानी बग़ावत कंदा, अंग्रेज़ जा तरा निकिरी वेंदा। सो 1916 में उन सिलसिले में उन ख़त लिखिया हिंदुस्तान जे लीडरनि ॾे त बाबा मां ॿाहिरीं दुनिया सां ॻाल्हायो आहे, तव्हां तयारी पकड़ियो। जेके ख़त जेको आहे उहे पकड़िजी पिया। मुल्तान जो को खान बहादुर हो उन उहा ॻाल्हि लीक कई ऐं उहा जेका जंहिं लाइ जेके बि अंग्रेज़ जा जेके मुखालिफ़ मुल्क हुआ तुर्की, जर्मनी, रूस, उन्हनि सां हुन ॻाल्हायो ऐं उन्हनि खे राज़ी कई त तव्हां जेको आहे अफ़गानिस्तान जे थ्रू हिंदुस्तान ते हमिलो कयो, हिंदुस्तानी बग़ावत कंदा, अंग्रेज़ जा तरा निकिरी वेंदा। सो 1916 में उन सिलसिले में उन ख़त लिखिया हिंदुस्तान जे लीडरनि ॾे त बाबा मां ॿाहिरीं दुनिया सां ॻाल्हायो आहे, तव्हां तयारी पकड़ियो। जेके ख़त जेको आहे उहे पकड़िजी पिया। मुल्तान जो को खान बहादुर हो उन उहा ॻाल्हि लीक कई ऐं उहा जेका तहरीक हुई ऐं ख़तनि वारी जेका उहा मशहूरु तहरीक रेशमी रूमाल साईं। उनखां पोइ जॾहिं अफ़गानिस्तान में उन लाइ माहौल सोढ़ो थी वियो आहे त हो पंधु निकिरी पियो आहे पंहिंजे साथियुनि सां गॾु। हो मास्को वियो आहे। मास्को में वञी कम्यूनिस्ट इनक़िलाबियुनि सां जेको आहे हुन गॾिजाणियूं कयूं आहिनि ऐं काबिल में जेको ऑल इंडियन नेशनल कांग्रेस काबिल कमेटी ठही जेका आहे 1922 में पाण उन जा सदर थिया हुआ। उन जे हैसियत में जेको आहे रूसी जेका हुकूमत आहे उन्हनि उन्हनि जी आज्ञा कई, उन्हनि खे पनाह ॾिननि ऐं उन्हनि सां इहे ॻाल्हियूं कयनि त तव्हां जॾहिं जेको आहे सो तव्हां हिंदुस्तान अॻुवाणनि खे चओ, क़यादतुनि खे चओ त हू राज़ी थियनि, असां हींअर बि तयारु आहियूं, वरी जेको आहे सो असां अंग्रेज़ ते हमिलो कंदासीं। पोइ हू उतां इस्तंबुल आया आहिनि। इस्तंबुल में अची तुर्की ऐं हिंदुस्तानी लीडरनि सां अची राब्ता कया अथई काफ़ी महीना उन, पर जेको आहे सो उनजो को खड़तेल न निकितो। छाजे करे त हिंदुस्तान ते जेको गांधीअ जो अदम तशदुद हो उहो हावी हो। उनखां पोइ हो हिंदुस्तानी क़यादत मां नाउमीद थी मके में आयो आहे, 12 साल मके में रहियो आहे ऐं आख़िर में हुनखे उणितुण थी आहे त चई मुंहिंजी पीरी आहे ऐं थी सघे थो मुंहिंजे ज़िंदगीअ जो ॾीओ उजामी वञे। इन लाइ हुनखे इहा वतन जी सिक हेॾे वठी आई, जंहिं लाइ जेको आहे कांग्रेस, शहीद अल्लाह बख़्श सूमरे ऐं ॿियनि जमियत उलमा हिंद ऐं ॿियनि तंज़ीमुनि कोशिशि कई। हो पोइ 1939 में 24 सालनि जी जलावतनी ख़तमु करे शहीद अल्लाह बख़्श सूमरे जे दौर में सिंध आया आहिनि। जॾहिं सिंध आया हो त ज़ाहिर में हुननि चयो त जेको आहे सो जमुना नर्मदा सिंध सागर पार्टीअ जे नाले सां असां कांग्रेस में अंदरि रही करे हिकिड़ी अलॻि पार्टीअ सां कमु कंदासीं, जंहिंजो जेको मंशूर आहे उहो इहो हूंदो त हिंदुस्तान खे आज़ादु कराए ऐं हिंदुस्तान खे सेकियूं, जंहिंमें जेके बि हिते क़ौमूं रहनि थियूं, क़ौमुनि जो तसवुरु जेको मौलाना सिंधीअ जो त जंहिं वटि ॿोली आहे, वतन आहे, पंहिंजी सकाफ़त आहे, उहे अलॻि क़ौम आहिनि, उन्हनि जी धरती जेको आहे उहो अलॻि वतन आहे, उन्हनि खे आज़ादीअ जो हक़ आहे। ख़ुदि मुख़्तियार क़ौमुनि जो जेको विफ़ाक़ ठहंदो उहो हिंदुस्तान हूंदो सेक्युलरिज़म जे बुनियाद ते। सिंध सागर पार्टी जी जेका आहे
उन्हनि इहा पंहिंजी फ़िक्री पधराई कई। मां एतिरो ॿुधाईंदो हलां, इन खां पहिरियां जॾहिं उहो इस्तंबुल आया आहिनि त इस्तंबुल में बि हुननि पंहिंजो प्रोग्राम पधिरो कयो, पोइ माना सियासी प्रोग्राम, त जंहिंमें उन्हनि महाभारत सरूराजा पार्टी जे नाले सां हुननि प्रोग्राम पधिरो कयो। उते बि हुननि इहा ॻाल्हि कई त हिंदुस्तान जी जेका मुकमल आज़ादी, बादशाहत ऐं जागीरदारी निज़ाम जो ख़ात्मो, ऐं वॾी जेका अहम ॻाल्हि उन दौर में इहो मां सम्झां थो सिंध लाइ एज़ाज़ आहे त हे वाहिद माण्हू हो एशिया जो जंहिं चयो त असां एशिया में जे क़ौमुनि जे इतिहाद लाइ एशियाटिक फेडरेशन ठाहींदासीं आज़ादीअ खां पोइ, जंहिंमें रूस बि शामिलु हूंदो। ऐं पोइ जॾहिं हे हिते मोटी आया आहिनि ऐं सिंध सागर पार्टी जे नाले सां हुननि कमु शुरू कयो आहे, त उते बि जेका हुननि ॻाल्हि कई त उहा सभिनि खां निराली हुई। मां जेका ॻाल्हि करे वियो आहियां त हुननि जो फ़िक्र निरालो हो। उहो ईअं त उन दौर में जेका ऑल इंडिया कांग्रेस हुई उहे चवनि पिया त सॼो हिंदुस्तान जेको आहे हिकु क़ौम आहे। ऑल इंडिया मुस्लिम लीग चए पई त हिंदुस्तान जेको आहे ॿिनि क़ौमुनि जो मुल्क आहे, हिंदू अलॻि क़ौम आहिनि, मुस्लमान अलॻि क़ौम आहिनि। मौलाना सिंधी वाहिद सियासी मुफ़किर हो जंहिं चयो त हिंदुस्तान न हिकु क़ौम जो मुल्क आहे, न हिंदुस्तान ॿिनि क़ौमुनि जो मुल्क आहे। हिंदुस्तान यूरोप वांगुरु घण क़ौमी खंड आहे। हिते जंहिं जंहिं क़ौम वटि पंहिंजो वतन आहे, सकाफ़त आहे, ॿोली आहे, उहे अलॻि क़ौम आहिनि, उन्हनि खे अलॻि ख़ुदि मुख़्तियारी ऐं आज़ादीअ जो हक़ आहे। ऐं उन्हनि वज़ाहत सां चयो त सिंधी अलॻि क़ौम आहिनि, पंजाबी अलॻि क़ौम आहिनि, कश्मीरी अलॻि क़ौम आहिनि, ऐं मराठी अलॻि क़ौम आहिनि। सो तव्हां उन्हनि जे क़ौमी तशख़ुस खे नज़रअंदाज़ न कयो। इन क़ौमियत जे सुवाल जे बारे में हुननि जो गांधीअ सां बि इख़्तिलाफ़ु हो त जिनाह सां बि इख़्तिलाफ़ु हो। ऐं उन सां गॾु ॿी हुननि जेका अहम ॻाल्हि कई उहा इहा कई त बाबा हिंदुस्तान में जेको तज़ाद आहे उहो मज़हबी न आहे, उहो क़ौमी तज़ाद आहे। छो त जेके गिरोही इख़्तिलाफ़ आहिनि रुॻो हिंदू मुस्लमाननि में छा, ख़ुदि हिंदुनि में आहिनि। हिंदुनि में बंगाली बिहारीअ जो, मद्रासीअ जो ऐं मराठीअ जो पाण में उन्हनि में तज़ाद हले बि थो। उन गिरोही तज़ाद खे वठी ऐं तव्हां धरतीअ खे तक़सीम त न कंदव। सो पर मां इहा बि ॻाल्हि कयां त इन सॼे सियासी अमल दौरान हुननि जी जेका मज़ाहिमती पासो हो उहो रुकियो कोन हो। जेको आहे उहो लिक छप में हो उन लाइ बि सोचे पियो त मुमकिन आहे माहौल ठही पए। जीअं मौलाना अबुल कलाम आज़ाद लिखियो आहे त हिकिड़ो दफ़ो जेको आहे मूं सां मिलिया, चांहि जे कप ते कचहरी थी, उन में चयनि त सुभाष चंद्र बोस खे ॿाहिरि वञणु घुरिजे। त मां चयो त बसि ॻाल्हि था कनि, पर चई कुझु वक़्त खां पोइ ख़बर पई त सुभाष चंद्र बोस जेको आहे उहो हिंदुस्तान मां ॿाहिरि निकिरी वियो ऐं इहा ख़बर पई त जेको आहे उहो वियो मौलाना सिंधीअ जे मार्फता। मौलाना सिंधीअ जे कार्ड ते जेको आहे शायदि हुनखे जापान पाण वटि पनाह ॾिनी ऐं चवनि था हा वाक़ई जेको आहे उहो इनक़िलाबी लीडर आहे। उन जेको आहे ॿाहिरि हिंदुस्तान खां ॿाहिरि वेही जेके क़ौमूं आहिनि अंग्रेज़ मुखालिफ़, उन्हनि सां उन जूं ॻाल्हियूं ऐं जेको आहे इतिहाद आहे। सो मौलाना सिंधी जे मार्फत सुभाष चंद्र बोस जहिड़े माण्हूअ खे पनाह मिली आहे। ऐं त सिंध जे बारे में मौलाना सिंधीअ जो जेको नुक़्ते नज़र हो उहो बि सभिनि खां मुनफ़रिद हो। मिसाल तौरु जीअं बाबा इरशाद ॻाल्हि कई त हैदराबाद 17 अप्रैल जेको आहे 1944 में जलसे में ॻाल्हि पियो करे त सिंध जेको आहे उहा असां सिंधियुनि खे हिकु मुस्तक़िल क़ौम मञूं था ऐं सिंध हिकु मुल्क आहे। ऐं हिन बरे आज़म में जेकॾहिं असां कंहिं क़ौम सां या फेडरेशन में वेठासीं त हिकु आज़ादु मुल्क जे हैसियत में वेहंदासीं, यानी सिंध अलॻि वतन आहे। ऐं उन लाइ सिंधी साहिब हितां जे शहीद अला बख़्श सूमरे, साईं जीएम सैद समेत जेके बि अॻुवान हुया, लीडर हुया, उन्हनि खे इहो चयो त बाबा तव्हां सिंध जे आज़ादीअ लाइ जेको आहे सो कोशिशि कयो। मुस्लिम लीग जे मज़हबी जेको सियासत आहे ॿ क़ौमी नज़रे वारी, इन मां सिंध खे नुक़सानु पवंदो, उन जे पोयां जेको आहे न लॻो तव्हां। पर उन दौर में जेको आहे मौलाना सिंधीअ जी ॻाल्हि जेको आहे कंहिं कोन मञी। जीअं शेख हयात चयो आहे त सुञातई न साहिल ख़ुदा ख़ुशि रखई, कयूं पिया वञूं देस तोखे दुआऊं। पर पोइ अहिड़ो वक़्तु आयो जो मौलाना सिंधी जो जेको ॾोहिटो हो मियां ज़हीरुल हक़,
उहो कराचीअ में साईं GM साहिब सां जॾहिं मिलणु वियो त साईं GM साहिब जेको आहे उहो रोई ॾिनो, चयईं हुनखे मुखातब थी त जेकॾहिं तुंहिंजे नाने जे पोयां लॻूं हा उनजी ॻाल्हि मञूं हा त सिंध जेको आहे अॼु ही ॾींहं कोन ॾिसे। सो जॾहिं हिंदुस्तान जी जेका वतन दोस्त क़यादत हुई, मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ खे ज़हर ॾियारियो वियो अंग्रेज़ जे तरफ़ां, सोरे बादशाह खे फांसी ॾिनी वई, शहीद अलाबख सूमरे खे गोलियूं हणायूं हुयूं, त उहे जॾहिं रस्ते तां हटी विया त पोइ जेको असरु हो क़ौमी आवाज़ जो उहो घटिजी वियो। अंग्रेज़ विरामूं त कयो पर सिंध खे बि जेको आहे हिकिड़े नई ग़ुलामीअ में जेको आहे हुन मुंतक़िल कयो। ऐं पाकिस्तान जे नाले ते हे जेको चवनि था त जेको आहे असां इस्लाम जे नाले ते मुल्क ठाहियो आहे, सो इहो मुल्क कोन्हे को, इहो अंग्रेज़ पंहिंजे मुस्तक़िल मफ़ादनि लाइ अॾो ठाहियो ऐं हींअर ताईं बि उहो पंहिंजे मफ़ादनि लाइ उनखे इस्तेमालु कंदा बि था अचनि। छो त जेके शुराती हुया, जेके ठाहिण वारा, उन्हनि में जेको करारदाद लाहौर जो तसवुरु ॾींदड़ आहे, जेको मुसवदो लिखंदड़ आहे अंग्रेज़ जे वायसराय जे चवण ते सर ज़फ़रुल्लाह ख़ान, उहो जेको कादियानी हो, जंहिं लाइ इहो मशहूरु आहे त जॾहिं जिनाह जो जनाज़ो पियो थिए त उहो परे थी बीह रहियो, जनाज़ो न पियो पढ़े। कंहिं चयो साईं तव्हां जेको पाकिस्तान जे बानीअ जो जनाज़ो छो नथा पढ़ो? चई ईअं सम्झो त हे मुस्लमाननि जे काबीना जो हिकिड़ो काफ़र आहियां वज़ीर मां, या ईअं सम्झो त काफ़रनि जे काबीना जो हिकिड़ो मुस्लमान वज़ीर आहियां मां। सो इहे मुस्लमान पाकिस्तान ठाहिण वारा ऐं इस्लाम ठाहिण वारा इहे अहिड़ा हिकु ॻाल्हि। ऐं उनखां पोइ जॾहिं खां वठी ठहियो आहे हींअर ताईं मज़हब ऐं जमहूरियत जेको आहे हितां जे हुकुमराननि जो उहो हथियार रहियो आहे, जंहिंजो मक़सदु इहो आहे हितां जे मज़लूम क़ौमुनि जे वसीलनि जी फुरलट करणु ऐं हुननि जी जेका सरज़मीन आहे उनखे आलमी साम्राज्य जे मफ़ादनि लाइ जेको आहे इस्तेमालु करणु। जेकॾहिं हुननि खे अफ़गानिस्तान था त बि हीअ था ॾियनि, सुभाणे जेकॾहिं ईरान लाइ जेकॾहिं अॾा हुननि खे खपंदा त बि हे असांजे मज़लूम क़ौमुनि जी सरज़मीन हितां असांजी इस्तेमालु थींदी। ऐं हिन खे बरक़रार बि उहे रखियूं वेठा आहिनि। ऐं जेका जमहूरियत आहे हिननि जी उहा नाटक आहे। ऐं हे जेके बि भोतार जमहूरियत पसंदि सियासतदान आहिनि, इवन मज़हबी जेके मुला आहिनि, इहे सभु मदारी आहिनि। उनजो सबूत इहो आहे त जिनाह खां वठी भुटे ताईं जेका हिननि जे सुधरियल क़यादत जमहूरियत जो जेको एतिराम कयो आहे, पाकिस्तान जी सियासी तारीख़ जेको आहे उन सां भरी पई आहे। जिनाह जे दौर में जॾहिं कराचीअ खे सिंध खां अलॻि करण जी ॻाल्हि कई वई त असेंबलीअ जेको आहे उनजे ख़िलाफ़ु रिथ पास कई वई, पर उनखे मंज़ूरु न कयो वियो हो ऐं कराचीअ खे जेको आहे अलॻि कयो वियो हो। जिनाह जे दौर में ई जेको ख़ान अब्दुल जब्बार ख़ान हुयो सरहद जो वज़ीर आला, उनजी चूंडियल हुकूमत खे हटाए जेको आहे सो जिनाह जे हुकमनि सां ख़तमु करे उनखे जेल में विधो वियो, गवर्नर राज लागू कयो वियो। बलूचिस्तान में फ़ौजी ऑपरेशन जिनाह साहब जे दौर में थियो। भुटे जे दौर में 70 वारी इलेक्शन में शेख मुजीब अक्सरियत सां खटी आयो, पोइ बि हुननि खे इक़्तिदार न ॾिनऊं। भुटे जनरलनि सां मिली करे हुननि जे जमहूरियत ते जेको आहे राताओ हुयूं। सो ही जेके बि हींअर आहिनि भोतार ऐं मुला, इहे सभु जिनाह ऐं भुटे जा पोइ लॻा आहिनि। हिननि में सुधरियल इहे ॿ माण्हू आहे, पोयनि खे तव्हां सम्झी सघो था। मज़हबी धुरनि जी जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त मां ईअं थो चवां त असां मज़हब जा मुखालिफ़ न आहियूं, छो त असांजो जेको सियासी रहबर आहे उहो हिकिड़ो आलिम दीन आहे। असां इस्लाम जा मुखालिफ़ न आहियूं। मां ईअं थो सम्झां त जेके बि हिते जे मज़लूम क़ौमुनि जे आज़ादीअ जी ॻाल्हि था कनि, पंहिंजे वतन जी ॻाल्हि था कनि, पैगम्बरनि जा हक़ीक़ी वारिस उहे आहिनि, इस्लाम जा हक़ीक़ी वारिस उहे आहिनि। ही सभु इस्लाम जा दुश्मन आहिनि। ही उहे ठग आहिनि जेके कंडियारे में बीह ऐं चवंदा आहिनि त पाकिस्तान में कुफ़र जो निज़ाम थो हले, असांजे पोयां लॻो, असां हिते इस्लामी निज़ाम आणींदासीं। वरी जॾहिं इस्लामाबाद में बीहंदा आहिनि वञी त चवंदा आहिनि त जेको आहे असां त बाबा 73 जे आइन जा सभ खां वधीक मुहाफ़िज़ आहियूं। सो मां हिकु थोरो वक़्तु थींदो तव्हां PDM जे दौर में जमहूरियत पसंदनि जो, भोतारनि जो, मुलनि जो, सभिनि जो जेको आहे सो मिक्सचर ॾिसी चुका हो। माज़ीअ में ज़िया जे दौर में मज़हबी धुरनि जो ऐं जनरलनि जो मिक्सचर बि तव्हां ॾिसी चुका हो। तव्हां जमहूरियत खे बि आज़मायो आहे, तव्हां मज़हबी धुरनि खे बि आज़मायो आहे। सिंध खे जेकॾहिं बचाइण वारी जेकॾहिं रस्तो आहे, हिकिड़ो ई रस्तो आहे, उहो रस्तो आहे
जंहिं फ़िक्र में सिंध जे आज़ादीअ जी ॻाल्हि थी थिए, जेको फ़िक्र चए थो त सिंध असांजी धरती आहे, हज़ारे सालनि खां असां हिन धरतीअ जा वारिस आहियूं। को बि मुस्लमान भाउ कहिड़े बि मज़हब जो हुजे, कहिड़े बि क़ौम जो हुजे, उनखे सिंध में वोट जो, सियासत करण जो या रहण जो को हक़ु कोन्हे को। हिकु अहम ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त जेके बि असां सां सिंधी क़ौम सां जेके ज़्यादतियूं माज़ीअ खां थींदियूं आहिनि, आइनी तौर ते जेके असांजा वसीला लुटिया विया आहिनि, उन्हनि सां अहिड़ो हशर आहे जो असांजे अक्सरियत जेका सिंधी माण्हुनि जी आहे, गुरबत जे लकीर हेठि ज़िंदगी गुज़ारनि पियो था। असां वटि खाइण लाइ मानी कान्हे का, असां वटि सिहत कान्हे का, असां वटि तइलीम कान्हे का, जमहूरियत आहे। पर हींअर जेका ख़तरनाक ॻाल्हि आहे त मुख़्तलिफ़ बहाननि सां शहरकारीअ जे नाले ते, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते अस्करी इदारनि खे ऐं सरमाईदारनि खे सिंध जी सरज़मीन ठीके ते ॾेई धारियनि खे सिंध में आबाद करे, सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करे, सिंधियुनि जे पेरनि जे हेठां असांजी सरज़मीन खिसकाई पई थी वञे। हिन मुल्क जे क़ाबिज़ धुरनि जो असां सां आख़िरी धक अथव। सो इन करे हिन हसास सूरत हाल में वजूद सलामत हूंदो त तव्हां बि सलामत हूंदव, तव्हांजे नए नस्ल जो मुस्तक़बिल बि सलामत हूंदो। सिंध सलामत न हूंदी, तव्हांजो दुनिया में नाओ निशान न हूंदो। जीअं सिंधी ॿोली तव्हां समूरंदो।